पंहिंजे ॿारनि ते ख़र्च कर। हज़रत अयूब रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण फरमाइनि था त असांखे ख़बर मिली त मदीने वारा साईं ऐं कुझु सहाबी हुज़ूर सां गॾु वेठा हुआ त उतो हिकिड़ो नौजवान, ख़ूबसूरत नौजवान, उन जी ताक़त, उन जी जवानी, उन जी ख़ूबसूरती असांखे मुतासिर करे रही। उहो नौजवान मज़दूरी लाइ वञी रहियो त सहाबा कराम इहो ख़्यालु ज़ाहिर कयो त काश इहो नौजवान पंहिंजी जवानी, पंहिंजी ताक़त, पंहिंजो हुस्न राह ख़ुदा में ख़र्च करे हा। त मदीने वारा साईं पाण जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा त मदीने वारा साईं पाण फरमायो सिर्फ़ु जंगियुनि में वञणु राह ख़ुदा न आहे, बल्कि मदीने वारे साईं पाण फरमायो पंहिंजो पाण ते, पंहिंजे घर ते ऐं पंहिंजे ॿारनि ते ख़र्च करणु, इन जे लाइ रिज़्क़ हलाल कमाइण बि राह ख़ुदा में वञणु। अल्लाह अकबर। पाण बशर्तिया फरमायो, मदीने वारे साईं पाण फरमायो शर्त इहो आहे त हू मालो दौलत जमा करण जे लाइ नीयत न हुजे, न त हू अगरि मालो दौलत जमा करण ऐं उनखे कसीर करण जी नीयत आहे त मदीने वारा साईं पाण फरमाइनि था उहा राह ख़ुदा न आहे, उहा शैतान जी राह आहे। अल्लाह अकबर। मुंहिंजा दा रिज़्क़ हिलाल खे ॾिसो न, मदीने वारा साईं जंगियुनि में ख़ुदि राह ख़ुदा में वञण जेतिरी उनखे बराबरि था कनि। त मुंहिंजा दा रिज़्क़ हिलाल कमायो, जेतिरो थी सघे पंहिंजी औलाद खे, पंहिंजे पाण खे, पंहिंजे घर वारनि खे रिज़्क़ हिलाल खारायो। इहा ई इबादत आहे। जज़ाकल्लाह।